जंगशाही मां रिपोर्ट करे रहियो आहे हुज़ूर अहमद ब्रोही। जंगशाही म्यूनिसिपल कमेटी ठटो जो नंढो मुलाज़िम महंदो खान पालारी जंगशाही प्रेस क्लब पहुची साफ़ हिन अॻियां दाहींदे इल्ज़ाम हयो आहे त म्यूनिसिपल इंतज़ामिया जी मुबैना मिली भगत सबबि संदसि 2016 खां रहियल डिफरेंस बिल अदा नाहिनि कया विया ऐं गुज़िरियल 7 महीननि खां पघारूं पिणु रुकियल आहिनि। हिन ॿुधायो त संदसि न्याणी सख़्तु बीमार हुई ऐं इलाज लाइ हिन चेयरमैन अदा मोहम्मद मेमण खां बार बार बिलनि जी अदायगी जी अपील कई, पर संदसि ॻाल्हि न ॿुधी वई, जंहिं सबबि हू शदीद माली परेशानी खे मुंहुं ॾींदो रहियो। महदो ख़ान मूजिबि न्याणी इलाज न थियण करे लाॾाणो करे वई। महदो ख़ान पालारी वधीक इल्ज़ाम हुयो त क्लर्क मेहराब बरफ़त मेहताब पठाणी रिटायर्ड अकाउंटेंट थधो मल वाणियो मुबैना तो रिश्वत तलब करे रहिया आहिनि ऐं न ॾियण जी सूरत में संदसि 17 महीननि जो पघारूं रोके वेठा आहिनि, जंहिं करे हू सख़्तु तकलीफ़ ऐं फ़ाक़ाकशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। हिन चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, सेशन जज ठटो, वज़ीर आला सिंध, सूबाई वज़ीर बल्दियात DC ठटो, चेयरमैन ज़िले काउंसिल ऐं ॿियनि लाॻापियल इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी साणसि इंसाफ़ कयो वञे ऐं रहियल पघारूं ऐं डिफरेंस अलाउंस जल्द अदा कराया वञनि। महदो ख़ान पालारी ख़बरदार कयो त जेकॾहिं खेसि इंसाफ़ न मिलियो त हू सख़्तु एहतिजाज ते मजबूर थींदो, जंहिंजी ज़िमेवारी हिन लाॻापियल अमलदारनि ते आइद कई वञे।